अदा मूंखे ॿुधायो जिब्रील खां मथे को वधीक आहे छा? मलाइकत सभई पाक, मलाइक सभई, पर सभिनी मलाइकनि जो सरदार आहे जिब्रील। एॾी त हुनखे अलाह ताला इज़त ॾिनी आहे जो 1.25 लख नबियनि वटि अलाह जो पैगाम खणी बि जिब्रील ईंदो हो। जिब्रील अमीन पाण थो चवे मां तोखे रसूलुल्लाह जी हदीस में ॾेखारियां। मुंहिंजो महबूब नबी तो फरमाए त हिकिड़े ॾिहाड़े जिब्रील मूंखे चयो या रसूल अल्लाह मां अल्लाह जो प्यारो मुक़र्रब मलाइक आहियां, एॾो मुक़र्रब मलाइक आहियां जो 1.25 लख नबियनि जे ख़िदमत में मूंखां सवाइ ॿियो ईंदो ई कोन्हे, पर मां सदाई वाहिदुल क़हार खां डिॼंदो हुउसि, सदाई ख़ुदा खां डिॼंदो हुउसि। मुंहिंजे दिलि ते दहशत हूंदी ही ख़ुदा वहदहू ला शरीक बेमिसाल आहे, अलाए नमिरजी पवे। पर मुंहिंजा महबूब तुंहिंजे सदके सुभान अल्लाह जॾहिं इहा आयत नाज़िल थी वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ऐं रब करीम मूंखे ज़ुल कुव्वतुल मतीन वल अमीन चयो, वॾी ताक़त वारो अमीन सॼो। ओ मुंहिंजा महबूब पोइ तुंहिंजे सदके जॾहिं अलाह मूंखे अमीन सॼो ऐं तोखे रब करीम रहमत लिल आलमीन सॼो, त मुंहिंजा महबूब तुंहिंजे रहमत जे लक़ब जे करे हाणे मूंखे बि इत्मीनान थी वियो आहे। हिकिड़े ॾिहाड़े नबी करीम जी ज़ात बाबरकात इब्लीस खे चवनि था इब्लीस ओ पलीत शैतान जे जीव मुंहिंजा महबूब नबी हुज़ूर जो अदब कंदो हो, ॾे ख़बर मुंहिंजे रहमत मां तोखे को फ़ाइदो पियो? जागो था, सम्झो था? केरु थो पुछे? नबी साईं। केरु थो पुछे? कंहिंखां थो पुछे? इब्लीस खां। मुंहिंजे रहमत मां तोखे को फ़ाइदो मिलियो? चई हा साईं। कहिड़ो फ़ाइदो मिली? अर्ज़ कई या रसूल अल्लाह जॾहिं खां वठी मां आदम खे सजदो न कयो लानत त आई उहा त सही वियुसि, पर मुंहिंजा महबूब हिकिड़ो मुंहिंजे मथां अज़ाब रोज़ानो हूंदो हो। हिकिड़े मलाइक जी ड्यूटी हुई, सुबुह जे टाइम ते मूंखे हिकिड़ी थप्पड़ हणंदो हो। या रसूल अल्लाह उन थप्पड़ में एॾो दर्द हूंदो हो जो 24 कलाक सूर वेंदो ई कोन हो। मलाइक जी थप साईं, 24 कलाक दर्द न वञे, 24 कलाकनि खां पोइ आस्ते आस्ते सूर ख़तम थिए, वरी ॿी थप्पड़ हणे, वरी उनजो 8 पारस दर्द ख़तम थिए, वरी 3 थप्पड़ हणे। वक़्फ़ो ई कोन हूंदो हो, सूरनि मथां सूर पिया आया, दर्दनि मथां दर्द पिया आया। आदम खां वठी करे तो रहमत वारे नबीअ ताईं इहे 6000 साल सूर 60 में। घणा हज़ार साल? ॾाढे चइजां। आदम खां वठी तो नबीअ ताईं 6000 साल सूर 60। हाणे मुंहिंजी इहा थप्पड़ केरु माफ़ कराए? पर मुंहिंजा हबीब तूं जॾहिं आहे ऐं इहा आयत लथी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, जंहिंजी माना इहा आहे त मुंहिंजो महबूब सभिनी जहाननि वारनि जो रहमत आहे। त मुंहिंजा प्यारा महबूब मां अलाह जे दरगाह में अर्ज़ु कयो या अलाह मूंखे ॿुधाए त मां बि जहाननि में आहियां या जहाननि खां ॿाहिरि आहियां? मां न चवां बाबा जेके मस्जिद वारा आया हो दुआ थो घुरां अलाह ताला सभिनि जा बेड़ा पार करे। भला ॿाहिरां चवंदासीं असां भला मस्जिद खां ॿाहिरि बीठा आहियूं। मां चयो न बाबा जेके मस्जिद में आया, अब सम्झो था अलाए न? अल्लाह ताला जी ज़ाजरी फरमाए त वमा अरसलनाक, असां तोखे मोकिलियो रहमतल लिल आलमीन, सभिनी जहाननि जे लाइ रहमत। त इब्लीस थो चए मौला हाणे मूंखे ॿुधाए त भला जहाननि में अंदरि मां आहियां या जहाननि खां ॿाहिरि आहियां?
अल्लाह ताला के ख़बर आहे त छा चवंदो? रब्बुल आलमीन जी ज़ात फरमाए थो हाओ तूं जहानन में आहीं, जहानन खां ॿाहिरि कोन आहीं। अर्ज़ कई मौला जे जहानन में आहियां त पोइ तुंहिंजो हबीब जहानन जे लाइ रहमत आहे। उन रहमत वारे नबीअ जे सदके मुंहिंजी थप्पड़ माफ़ कर, मुंहिंजे थप्पड़ खे जंहिं मूंखे ॾाढो परेशान कयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रहमीन आहे। अल्लाह ताला फरमाए त मुंहिंजो महबूब रहमत वारो नबी आहे। निभागा चंडरा दुआ घुरी थी थप्पड़ माफ़ीअ जी, हल तोखे थप माफ़ आहे। अॼु जे चवीं हा रहमत वारे नबी जे सदके माफ़ कर, सफ़ा माफ़ करे छॾिया। मोकियो वियो सोना, मोकियो वियो हलो। मालूम छो त मुंहिंजे महबूब जी रहमत जिब्रील खे बि शामिल आहे। चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जी रहमत जिब्रील खे बि शामिल आहे त मुंहिंजे महबूब करीम जी रहमत इब्लीस जहिड़े लईन लानतीअ खे बि शामिल आहे। पाण त मुंहिंजा सोना रसूलुल्लाह जा ग़ुलाम आहियूं, पाण त हबीब जे रहमत में उम्मीदवार आहियूं।